अल्लाह पाक जो ख़लक़ियल अशरफुल मखलूक़ात इंसान बीठो आहे त जबल खां बि ॾाढो आहे। अगरि किरे थो त सभु दोस्त मिट माइट बि साथ छॾे वञनि था। अॼु बीमारीअ जे बिस्तरे ते आख़िरी घड़ियुनि जो इंतज़ारु कंदड़ हिकु अहिड़े गुर्दा फेल ज़माने जे सितम ऐं घरवारीअ जे सतायल नौजवान मुख़्तियार अली खोड़ो, जेको वेठल ॻोठ महिरो वाहण लॻे जादो वाहण तालके गंबट जो रहवासी आहे, उन जी कहाणी खणी अवां नाज़रीन जे अॻियां हाज़ुर आहियूं। जी अदा, छा मसइलो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो आहे मुख़्तियार अली खोड़ो। मां वेठो आहियां ॻोठ मेरो जादो वाहण जे जेको आहे मूंसां मां बीमार माण्हू आहियां। मूंखे माई कुटे करे मारे कुटे पैसा हर शइ खणी मारण जी कोशिशि करे हली वई आहे। वरी धमकियूं बि मोकिले मुड़े त मां तोखे बदिराईंदसि, मूंखे पैसा ॾे, हीअं कर। मुंहिंजो अहिड़ो हाल लॻो पियो आहे, वधीक पाण सम्झी था। मुंहिंजी घरवारी ऐं उनजो भेणीओ जेको आहे सो मूं ते केस करण लाइ तयारु आहिनि। जेको आहे सो मुंहिंजी घरवारीअ जेको भेणीओ आहे उहो सपोर्ट करे थो पियो उनखे। मुंहिंजो DIG सखर खैरपुर ज़िले वारनि खे अपील थी कजे त इहो जे केस थिए त कूड़ो सम्झो वञे, महिरबानी कंदा इहा। जी नाज़रीन, अवां बीमारीअ जे बिस्तरे ते पयल नौजवान मुख़्तियार अली खोड़ो जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। हुन जो चवणु आहे त गुर्दा फेल हुजण सबबि घरवारी मूंखे घरां तड़े कढी छॾियो आहे। हींअर भेण जे घर में बेयारो मददगार पयल आहियां। मुंहिंजी घरवारी पंहिंजे भेणीअ सां गॾिजी मूंखे हिरासां करे रही आहे। जॾहिं त आउं ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि जे इंतज़ार में आहियां। गुर्दा फेल आहिनि, बांह में गहरो ज़ख़्म आहे। डॉक्टरनि बांह कटाइण जो मशवरो ॾिनो आहे, जॾहिं त मूं वटि इलाज लाइ पैसा बि न आहिनि। नौजवान IG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी घरवारी पंहिंजे भेणीअ सां गॾिजी अगरि मूं ते को केस वग़ैरह करे त उनखे कूड़ो सम्झियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।